सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी एचडी ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी ज़हर ज़िंदगी पर कहिड़ी सोची तोखे मुंझाए विधो आहे? मीरा अम्मा, मीरा हिन शिखर तमाम लाचार बेवस में ॾिठी आहे। हू एतिरी त लाचार बेवस थी आहे कॾहिं मां उनखे इन हालत में न आहे ॾिठो। अता गफ़ार खान जो रहम दिल आहे जो पंहिंजे दुश्मन ते रहम खाई वठंदो आहे ऐं उनखे एतिरो जल्द कॾहिं कोन मारी। ॻाल्हि गफ़ार खान जे रहम जी न आहे। जेकॾहिं मोह हले थो त उन में बस छाजो। ही सब कुछ कीअं थियो रबन? यार पता उन रात मां कंहिं कम सां शाह लाइ वञा पियो तंहिं रस्ते में मुंहिंजो एक्सीडेंट थियो। कमाल खान तूं छा थो सम्झो? ओठे में एतिरी क़ाबिलियत आहे जो गफ़ार खान खे झुकाए विझे। ओठे जी क़ाबिलियत अव्हां जे साम्हूं आहे पर मूं उनखे एतिरो परखियो न आहे कमाल खान। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।